हैदराबाद जेल में सूर्य बादशाह जो आखिरी बयान। अंग्रेज सरकार पूरी कोशिश कई त पीर सैयद सिबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह पीर साईं पागारो माफ़ी वठे त जीअं गोरीला जंग खत्म कराए सके। छो त जर्मनी ऐं जापान जे जंग हर तरफ अंग्रेज फौजन के तबाह कंदियूं अगते वधी रहियूं हुयूं। बदकिस्मतीअ सां जेकॾहिं जर्मनी रूस जहिड़े देव सां जंग शुरू न करे हा त जंग जो नक्शो ॿियो हुजे हा। अंग्रेज सरकार के वधीक खौफ हिंदुस्तान जे मुसलमानन खां महसूस थी रहियो हो, छो त हू अंग्रेज खिलाफ जंग में सूर्य बादशाह सां 100% मुतफिक हुआ। पीर सैयद सिबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह पीर साईं पागारे पर्रे सगीर जे अजीम सिपा सालार जी हैसियत सां वतन जी आज़ादी खातिर फांसीअ जो एजाज माणियो। अचो त हैदराबाद जेल में अंग्रेज जज जे साम्हूं संदसि बयान ॿुधूं। जीअं ई मूं होश संभालियो मूंखे साम्राज्य जी गुलामीअ खां नफ़रत रही। मूं अवां जा आफ़रीन नामा हटाया, अवां जा लक़ब ऐं तोहफ़ा वठण खां इनकार कयो। अवां जूं ॾिनल तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो अॻिते वधंदो रहियुसि। जीअं ई मुनासिब मौक़ो मिलियो मूं गाज़ी हुरजमातन खे ज़िंदा कयो, हुननि खे एक नेक ऐं सरफरोश बणायो। मूं को बि मख़फ़ी प्रोग्राम न ठाहियो हो, न ई पंहिंजी मुराद मख़फ़ी रखी हो। असांजी मंज़िल मक़सूद वतन जी आज़ादी हो ऐं रहंदो, चाहे असां ज़िंदा रहूं या न रहूं, पर असांजी जमात पंहिंजो वतन आज़ाद कराईंदी ऐं ज़रूर कराईंदी। इहो असांजो हक़ आहे, असीं पंहिंजो हक़ ज़रूर हासिल कंदासूं। असांखे पंहिंजो हक़ पंहिंजे ई ताक़त सां वठण जो इरादो हो, आहे ऐं रहंदो। असां कंहिं बि गैर मुल्की ताक़त जो सहारो न ॻोल्हियो आहे, न कॾहिं ॻोल्हींदासूं, छाकाणि त तारीख़ जे वर्क शाहिद आहिनि त जेका बि क़ौम हिकड़नि खां आज़ादी हासिल करण लाइ ॿियनि जो सहारो ॻोल्हे थी, सा वरी ज़रूर नए कंहिं गुलामीअ में फासी थी पञे। ऐं ॿिया त छॾियो, पर ख़ुदि भले ज़माने में जॾहिं मदीने जे अंसारनि यहूदियुनि सेठनि जे तसल्लुत खां पाण बचाइण ख़ातिर मके जे कुरैशनि जो सहारो ॻोल्हियो, खेनि हर तरह जूं मददूं कयूं, तॾहिं बि सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सख़्त पारतन हूंदे बि खेनि हुकुमरानीअ खां महरूम करे हमेशा लाइ कुरैशनि जो मातहत बणायो वियो। अव्हां बेकसन जा घर ऐं ॻोठ जलाया, ढोर मारिया, ज़मीनूं खसियूं, ॿार ॿुढा जवान मारिया, औरतुनि सां वहशानू हालतूं कयूं ऐं अवाम जो ख़्वाह असां जूं मिल्कियतूं लुटियूं, असांजा बंगला ऐं वट भॻा। इहो सभु कुझु सहंदे बि असीं पंहिंजे बुनियादी इंसानी हक़नि दस्तबरदार हरगिज़ न थींदासूं। वतन या कफन असांजो प्रोग्राम रहंदो, पोइ चाहे उहो कॾहिं बि कामयाबी हासिल थिए।